बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल मुनाफ़िकून आयत नंबर 10। अल्लाह से फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेकी अव्हां खे रोज़ी ॾिनी अथऊं तंहिं मंझां इन्हीअ खां अॻु ख़र्च करियो जो अव्हां मां कंहिं हिकिड़े खे मौत पहुचे, पोइ चवणु लॻे त ए मुंहिंजा पालणहार, जेकर मूंखे हिकु थोरी मुदत ताईं मोहलत ॾिए हा त ख़ैरात करियां हा ऐं सालिहनि मां थियां हा। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। ऐं क़ुरान शरीफ़ में बार बार अलाह साईं फरमायो आहे त ॾियो, अलाह जे नाले ते ॾियो, अलाह खे कर्ज़ु ॾियो। जेको तव्हांखे अलाह साईं ॾिनो आहे उन मां अलाह जे नाम ते ज़रूरु ॾियो। बसि ॾियण जी बार बार ताक़ीद थियल आहे। त हिन आयत में बि सूरतुल मुनाफ़िकून आयत नंबर 10 अलाह साईं फरमाए थो त ऐं जेकी अव्हांखे रोज़ी ॾिनी अथऊं, यानी जेको बि रिस्क रोज़ी तव्हांखे ॾिनो वियो आहे, तंहिं मंझां उन खां अॻु ख़र्चु करियो जो अव्हां मां कंहिं हिकिड़े खे मौत पहुचे। यानी ईअं न थिए जो मौत अची तव्हांखे पहुचे, उन वक़्त खां अॻु में जो मरण जो टाइम अची वञे, उन खां अॻु में उन अलाह जे ॾिने मां ख़र्चु कयो। ख़र्चु कंहिं ते करिणो आहे, इहो बि इलाही दफ़ा मां शेयर करे चुकी आहियां। अलाह जी राह में ख़र्चु करिणो आहे, ग़रीबनि ते, मिसकीननि ते, बेवाउनि ते, यतीमनि ते, मुसाफ़िरनि ते, मिट माइट ते। ठीकु आहे। सो इन खां पहिरियों जो मौत अचे, त मौत जी त ख़बर बि न आहे न, हाणे जो हाणे हिते ई अची वञे, का ख़बर न आहे। कोई वक़्तु असांखे ॿुधायो न वियो आहे, वक़्तु अलाह जे तरफ़ां मुक़ररु आहे, पर असांखे ख़बर न आहे त उहो केॾी महिल आहे। त उहो त केॾी महिल बि अची सघे थो। त इन खां पहिरियों जो मौत अची पहुचे त अलाह जे ॾिने मां जेका कुझु अलाह तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे उन मां ख़र्चु कयो। ऐं पोइ अॻियां अलाह साईं फरमाए थो, पोइ चवणु लॻे त ए मुंहिंजा पालणहार, जेकर मूंखे हिकु थोरी मुदत ताईं मोहलत ॾिए हा त ख़ैरात करियां हा ऐं सालिहनि मां थियां हा। सालिह माना नेक बंदा, सदोरा बंदा अलाह जा। याने मौत अची पहुचे, माण्हू मरी वञे ऐं का ख़ैरात न करे ऐं पोइ पछताए त जेकर अलाह साईं तूं मूंखे थोरी अञा मुदत मोहलत ॾिए हा त जेकर मां ख़ैर ख़ैरात कयां हा ऐं मां सालिहनि मां थियां हा, नेक बंदनि में शामिलु थियां हा। पोइ पछताइण जो फ़ाइदो न आहे, मरण खां पोइ त वापसि ज़िंदगी मिलंदी ई कोन। माना हीअ दुनिया जी ज़िंदगी न मिलंदी, उहो त अबदी ज़िंदगी त आहे उहा, उन में असांखे कोई ख़ैर ख़ैरात न करिणो पवंदो, उन में असांखे कुझु करिणो न आहे। उन में असांखे जेके नेक बंदा हूंदा उहे सिर्फ़ु सुख वठंदा। ठीकु आहे। सो हिते कीअं अलाह साईं असांखे वॉर्न कयो आहे, ख़बरदार कयो आहे त मरणो बि आहे, रहणो कोन्हे हिते हमेशह जे लाइ हिन दुनिया में। त जेका रोज़ी तव्हांखे रब अता कई आहे, थोरो ॾिनो अथई, थोरो उन थोरे मां थोरो अलाह जे नाले ते ख़र्चु कयो। घणो ॾिनो अथई त घणे मां घणो ख़र्चु कयो। पर के त अहिड़ा बि हूंदा आहिनि जो उन थोरे मां बि घणो ई ख़र्चु करे छॾींदा आहिनि, पंहिंजी परवाह न कंदा आहिनि। के अहिड़ा बि आहिनि दुनिया में। ठीकु आहे न। सो अलाह साईं असांखे वॉर्निंग थो ॾिए त पोइ पछताइण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो जो मरी वञूं, पोइ असां अफ़सोस कयूं त हे जेकर असांखे अलाह साईं दुनिया में अञा थोरी मोहलत ॾिए हा त थोरो ख़ैर ख़ैरात त करे वठूं हा। छो त हुनजो एॾो वॾो अजुरु आहे जो जेको न कंदो त पोइ उहो पछताईंदो। पोइ वारे पछताइण जो को फ़ाइदो न आहे। मौत अची सिर ते पहुतो या मरी विया, ख़तमु थी वियासीं, त उनखां पोइ असांखे कहिड़ो कमु उन दुनियावी ज़िंदगीअ सां। सो बजाए हिन जे तो देरि थी वञे ऐं पोइ असांखे पछताइणो पए मरण खां पोइ, ऐं असां चऊं हा त जेकर असांखे अञा थोरी मोहलत मिले हा, अलाह साईं जेकर अञा थोरी मोहलत ॾिए हा, उहो वक़्तु जेको हथनि मां निकिरी वेंदो उहो वापसि न ईंदो। चवंदा आहिनि त जेको तीर कमान मां निकिरी वञे उहो वापसि न ईंदो आहे। या सिंधीअ में हिकिड़ी ॿी बि चवणी आहे त ॾुधो खीरु थणे न पवंदो आहे। याने जेको टाइम गुज़री वियो उहो ॿीहर न मोटंदो। त इन खां पहिरीं जो असां ते मौत जो वक़्तु अची पहुचे, असांखे अलाह जे ॾिने मां, उन रिस्क मां जेको रब असांखे अता कयो आहे, असांखे उन मां ख़र्चु करणु घुरिजे मिसकीननि जे लाइ, अलाह जे नाले ते। ऐं केॾी चिटी वॉर्निंग आहे त इन खां पहिरियों जो मरण जो वक़्तु अचे, इहो त ॻाल्हि असांखे हर वक़्तु यादि रखणी आहे। जंहिं ॾींहुं आया आहियूं असां हिन दुनिया में आया आहियूं, उन ॾींहं खां असांखे ख़बर आहे त असां मरी वेंदासीं, मौत ईंदो। कंहिंखे सफ़ा नंढपण में अचे, कंहिंखे जवानीअ में अचे, कंहिंखे पौढ़ाइप में अचे, कंहिंखे सफ़ा देरि सां अचे, का ख़बर न आहे, पर ईंदो हर कंहिंखे। त पोइ छो असां इन शइ खे विसारे छॾींदा आहियूं त असांखे अलाह जे नाले ते बि ॾियणो आहे। इहा ॾाढी वॾी ताक़ीद आहे ऐं मुख़्तलिफ़ आयतुनि में बार बार अलाह साईं फरमायो आहे त ॾियो, ख़र्चु कयो, अलाह जे नाले मां ॾियो। सो अलाह असां सभिनी खे नेकनि ऐं सालिहनि में शामिलु करे अहिड़ा अमल करण जी असांखे तौफ़ीक़ ॾिए जो असां उन्हनि नेक बंदनि में शामिलु थियूं जेके अलाह जा पसंदीदा बंदा हुजनि।
ऐं ज़रूरु ज़रूरु इन आयत ते गौर करिणो आहे जॾहिं असांखे बार बार वार्निंग मिलियल आहे, असांखे बार बार सम्झाणी ॾिनल आहे, ख़बरदार कयल आहे। ऐं जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हर हंधि केतिरनि ई जायुनि ते अलाह साईं फरमायो त उन्हनि खे ड्रिॼारींदड़ करे मोकिलियो वियो आहे। त ड्रिॼारींदड़ करे मोकिलण जो मतिलबु आहे त ख़बरदार करण वारो, वार्निंग ॾियण वारो, असांखे बुरो भलो सम्झाइण वारो, ग़लति हरकतुनि जा, ग़लति कमनि जा, गुनाहनि जा जेके नतीजा असांखे ॿुधाइण वारो, अगरि हीअं कंदो त हीअं थींदो। त वार्निंग असांखे मिलियल आहे। ख़बरदार करण वारो असां ताईं पहुची चुको, अलाह जो पैगाम असां ताईं पहुची चुको, क़ुर शरीफ़ असां सभिनीनि जे घरनि में मौजूदु आहे। पोइ बि असां उन मां छो नथा सिखूं? इन करे जो असां हुनखे पढ़ूं ई कोन था। असां वधि में वधि को दौर करे छॾींदासीं, क़ुर जो ख़तमु कढी छॾींदासीं, तर्जुमो न पढ़ंदासीं, सोचींदासीं न, गौर न कंदासीं, पोइ अमल बि न कंदासीं। इहा असां सभिनीनि जी आम तौर ते आम हिकिड़ी मुआशिरे में हालत आहे। क़ुर शरीफ़ रखण जी जाइ एॾी मथे हूंदी जो हथ ई न पुॼे, न त पुॼे न पढ़ूं। त घटि में घटि असांखे हिन जो तर्जुमो पढ़णो आहे, असांखे इन मां सिखणो आहे। असांखे वार्निंग मिलियल आहे, मौत जो ॾींहुं मुक़ररु आहे, उहो अचिणो आहे, उहो हाणे बि अची थो सघे। त उनखां पहिरियों जो मौत अची तव्हांखे वराए ऐं पोइ तव्हां पछतायो त जेकर थोरी मोहलत हुजे हा त मां ख़ैरु ख़ैरात करियां हा, उनखां पहिरियों ख़ैरु ख़ैरात करे वठो, सदका ॾेई वठो, अलाह जे नाम ते विरिहाए वठो, नेकियूं कमाए वठो, जीअं पोइ पछताइण खां बची पओ। छो त मौत अचिणो आहे ज़रूरु, हिते रहणो न आहे हमेशह। इन ॻाल्हि खे विसारणो कोन्हे। ऐं ॾाढियूं क्लियर ऐं ॾाढियूं खोले करे असांखे नसीहतूं, सम्झाणियूं, वार्निंग सभु ॾिनल आहिनि क़ुर में। बसि सम्झ में तॾहिं ईंदो जॾहिं असां हिनजो या त अरबी सिखूं त अरबीअ में पढ़ी सम्झूं, या असां पंहिंजी ॿोलीअ में हिनजो तर्जुमो पढ़ूं। हर ॿोलीअ में तर्जुमो मौजूदु आहे, जहिड़ी में वठी पढ़णु चाहियो, जंहिंमें तव्हांखे आसानु लॻे। त वक़्तु न विञायो, हिन वक़्त जी अहमियत खे सम्झो, हिन हयातीअ जी फ़ना खे सम्झो। ज़िंदगी फ़ानी आहे, दुनिया फ़ानी आहे, त लाज़मी असांखे हलियो वञिणो आहे। उनखां पहिरियों कुझु करे वठो, अलाह जे ॾिने मां कुझु विरिहाए वठो, कुझु नेकियूं कमाए वठो। अलाह असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे त असां हुनजे हुकमनि ते हलूं, हिन क़ुर पाक खे पढ़ूं, सम्झूं, हिन ते अमल कयूं ऐं पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत ॿई संवारे वञूं।